सिंधी आखाणी सुहिणी यादि बाग़ टेटीहो। कार में मज़ाक मस्ती हलंदी रही। अमन मञी वियो। इन ॻाल्हि लाइ सभु ख़ुशि थिया। जीअं ई अमन जो घरु आयो, कार जो दरवाज़ो खोलियो ऐं ॿाहिरि निकिरण लाइ पेर अॻिते कयो, तीअं उन जे शोल्डर ते हथु रखी आयुष चयो, अमन, संडे जी मीटिंग खां पोइ कॾहिं मिलबो? मंडे ॾींहुं मिलूं? अमन चयो, न, पाण त संडे ॾींहुं ज मिलंदासीं न। शाम जो न सां मीटिंग आहे, सॼो ॾींहुं थोरी न हुन सां घुमणु वेंदमि। बसि मीटिंग आहे, ॻाल्हि ॿोल्हि थींदी पोइ, छूटा असां ॿई। अमन खे छेड़ींदे चयो, छा यार, हिन युग में बि बसि चांहि कॉफ़ी पी करे छूटा पड़िजी वेंदो। केॾे घुमाइण वठी वञेसि, वीचार ॾिसेसि। अमन पहिरां खां ई चयो, ॾिस, मां पहिरां चयो न, ॻाल्हि खे ख़तमु कयो, छेड़खानी न कजो, मम्मी पप्पा खे भड़काइण जी कोशिशि न कजो। मां तव्हां सां शर्त रखी हुई न, पाण संडे ॾींहुं राति जो वापसि मिलंदासीं। बसि हाणे न। जेके चयो, ठीकु आहे, संडे ॾींहुं मिलंदासीं। असांखे त मंडे ॾींहुं बि सभु पुछणो, संडे ॾींहुं बि पुछणो। अजाई संडे खां वठी असां टेंशन कयूं, सॼी राति न सुम्हूं, छा थियो, मंडे ॾींहुं मिलूं। इन खां बहितर आहे संडे ॾींहुं ॿुधाए छॾंदे, केॾो न सुठो यार आहीं, असांखे टेंशन ॾियण ई नथो चई पियो। वाह, तो जहिड़ो यार त सभिनी खे मिले। मज़ाक ऐं ख़ुशीअ जे अंदाज़ में चयो। अमन हल्की सी मुश्क ॾेई चयो, हा, तव्हां जहिड़ा यार त आहिनि जेके मूंखे शादीअ जे कुएं में धकेलनि था। ईअं चई करे भाउ चयो ऐं अंदरि हली वियो। हू बि ॿई पंहिंजे लेखे घरु हली विया। अमन दरवाजे ते बेल वॼाई। दरवाजो मम्मीअ खोलियो। दरवाजो खोलींदे ई मम्मीअ पुछो, घुमी आयो? मज़ो आयो? तोखे थोरो सम्झायो कि न? अमन चयो, हा मम्मी, तूं चिंता न कर, मां संडे ॾींहुं मिली ईंदमि। ख़ुशि? अमन एतिरो चई सिधो मथे हली वियो। रूम में फ्रेश थी थोरी झटि मोबाइल में चैट करे सभिनी दोस्तनि सां, आयुष ऐं जेकी सां बि चैट कई। आयुष मथां चैट में लिखियो, सच चवां यार, ही ॿिलीअ जो चक न, पर ॿिलीअ जो पंजो हुयो। अमन वरी चयो, अञा हीअ त ॻाल्हि भुलिजी कान अथव? न, मां त तोखे डॉक्टर आहियां न, इन जे हिसाब सां तोखे चवां थो, इहो ॿिलीअ जो पंजो हुयो, चक कान हुयो। अञा चक ताईं ॻाल्हि कान पहुती आहे लॻे थो। अमन सिधो चयो, कोई बि कान्हे ॿिली, न चक, न पंजो, न परी, कुझु बि कान्हे। महिरबानी करे चुपचाप सुम्ही पओ ऐं हाणे मूंखे बि सुम्हणु ॾियो। संडे ॾींहुं तव्हांखे मूंखे वधीक मारणो आहे न। अमन एतिरो चई गुड नाइट लिखी करे पंहिंजी फ़ोन बंदि करे छॾी। पलंग जे टेके सां अखियूं बंदि करे आराम सां लेटी पियो, पर हिन जा ख़्याल उन सीन में ई पिया वञनि। मुंहिंजे हथ खे जकड़े छॾियो हुई, उनखे गिल्टी फील पियो थिए। छा हिनखे अहिड़ी प्रॉब्लम हूंदी जो हू सभु कुझु पंहिंजो पाण ते पई खणे। मूवी हुई, उन में त सभु सीन जाइज़ हूंदा आहिनि, दुख जा, रोइण जा, त हिन जे दिलि खे एतिरो छो टच करे विया? कहिड़ो हिनखे दुख आहे? अहिड़नि वीचारनि सां हिन जी राति निकिती। सुबुह थियो, टेबल ते सभु चांहि पीअण लाइ गॾु थिया। पप्पा सवाल कयो, अमन, छा वीचारा पुट? मम्मीअ राति ॻाल्हि कई, मां तोखे नंबर ऐं फ़ोटो मोकिले छॾियां थो, तव्हां ॿई हिक ॿिए सां टाइम सेट करे, जॻह सेट करे तव्हां मिली वठो, बाक़ी जूं ॻाल्हियूं सभु पोइ थी वेंदियूं। अमन चयो, जी पप्पा,
पर उन खां पोइ बि मूंखे थोरो सोचण लाइ टाइम खपंदो, मां एतिरो तकिड़ो डिसीशन न खणी सघंदमि। अमन ॾाढो नम्रता सां चयो। हिन जे पप्पा चयो, हा त असां बि ईअं ई कंदासीं, ज़रूरी न आहे तव्हां हिकु मुलाक़ात में ई डिसीशन खणो, पोइ बि थोरो टाइम तव्हां हिक ॿिए सां मिली था सघो। ज़िंदगी भर जो सौदो आहे ऐं हाणे पहिरियां वांगुरु थोरी आहे त तव्हांखे हिकु ई निर्णय में शादी जो डिसीशन खणी छॾिणो, बिल्कुलु बि न। असां तव्हांखे पूरो सोचण जो टाइम ॾींदासीं। अमन चांहि जो कोप रखी करे सिधो पंहिंजे मम्मी पप्पा खे पेरे पई पंहिंजे ऑफिस में वञण लाइ बाए चयो।